नौशरो फरोज़। रिपोर्टर एम हसन सुमरो। नौशरो फरोज़ ने सिंधु दरिया मथां ठहंदड़ केनालनि ख़िलाफ़ GSN क़ौमी महाज़ जे हज़ारे कारकुननि बाईपास नौशरो फरोज़ वटि धरणो हणी क़ौमी शहर खे केतिरनि ई कलाकनि लाइ बंदि करे छॾियो, जंहिं सबबि क़ौमी शहर ते ट्रैफ़िक मुअतल थी वई ऐं गाॾियुनि जूं डिघियूं क़तारूं लॻी वयूं। जिसकम कारकुननि पहिरियां प्रयास क्लब नौशरो फरोज़ वटां एहतजाजी रैली कढी। रैली शहर जो गश्त करण बाद 4 किलोमीटर पैदल मार्च करण बाद बाईपास नौशरो फरोज़ वटि पहुती, जिते कारकुननि जिसकम जे मरकज़ी अॻवान डॉक्टर नियाज़ कालानी, सरफराज़ मेमण, अयाज़ राजपर इम्तियाज़, खोसो फ़कीर इमदाद मंगी ऐं रवादारी तहरीक जे अॻवान पुनल सारियो, रागी वकार मला ऐं ॿियनि जी अॻवानी में धरणो हंयो वियो। उन मौक़े ते ख़िताब कंदे डॉक्टर नियाज़ कालानी चयो त सिंधु दरिया असांजे साह जी रग आहे ऐं केनाल अॾे सिंधुअ जो मुंहुं मोड़े सिंधुअ जे हज़ारे सालनि जी तहज़ीब खे बर्बाद करण जी साज़िश कई पई वञे। हिन चयो त पंजाब पंहिंजो पाणी अॻे विकिरो करे चुको आहे, हाणे सदाईं सिंध जे पाणीअ ते धाड़ा हया आहिनि, जंहिं सबबि सिंधुअ जी डेल्टा तबाह थी वई आहे ऐं सिंध जे लखे एकड़ ज़मीन समुंड ॻिही वियो आहे। लखे माण्हू पाणी न हुजण करे दरपदर आहिनि। सिंध जे जंगली जीवत ज़रिए घटि ख़तम थी वई आहे। पाणीअ जी खोट सबबि सिंध जी ज़रिए मैशियत सख़्तु मुतासिर आहे। सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी नथो मिले। अहिड़ी सूरत में वरी केनाल अॾे बाक़ी सिंधु जो मुंहुं मोड़ियो वेंदो, जंहिंखे सिंध जा माण्हू कंहिं बि सूरत में क़बूल न कंदा। रवादारी तहरीक जे अॻवान पुनल सारियो चयो त पंजाब सदाईं सिंध जे वसीलनि ऐं पाणी ते धाड़ा हिन मुल्क जे खिलाफ आयो। बाबा ॻाल्हि हीअ आहे, ही 47 दौर हो, 47 आयो, 1947 थियो। सभ खां अॻ में तव्हां असां खां असांजी ॿोली खसी, पंहिंजी ॿोली असां खां तव्हां खसे, तव्हां हुनखे ॿिए दर्जे जी ॿोली जो जेको आहे त उनखे उहो तव्हां करे छॾियो। तव्हां हिन खिते में क़ौमी ॿोली उन ॿोली खे करार ॾिनो जेका हिन खिते जे कंहिं बि इलाइक़े जी पैदावार ई कोन्हे। असां एहतजाज कयो हिन महिल, कोई बि अवां जे कननि ते जूं न सुरी। वरी असांजी वॾो शहर कराची, तव्हां असां खां उहो खसे वफ़ाक़ जे हवाले करे छॾियो। असां रड़ियूं कयूंसीं, दाऊं कयूंसीं, कूकू कयूंसीं।